घोटकी के कच्चे वारे इलाइक़े में धाड़ेलन के हमले में पंज पुलिस एहलकारन के शहीद थियण वारो मामलो। शहीद थियल DSP अब्दुल मालिक भुट्टो के भा अब्दुल वारिस संगीन इल्ज़ाम हया आहिनि। अब्दुल वारिस जो चवणु आहे त मुंहिंजे DSP भाउ समेत 5 पुलिस ऑफिसर्स ऐं जवाननि खे पुलिस जी कारुनि रिढुनि शहीद करायो। धाड़ेलन 3 मुग़विन खे वापस करण जो चई शहीद ऑफिसर्स ऐं जवाननि खे ट्रैप कयो ऐं ट्रैप कराइण में पुलिस वारा ही मुलविस हुआ। अब्दुल वारिस सवाल कयो त मुंहिंजे DSP भाउ समेत शहीद थियल 5 ऑफिसर्स के को बैकअप या सिक्योरिटी छो न ॾिनी वई। वॾो वज़ीर ऐं IG सिंध पुलिस ऑफिसर्स जे शहीद थियण वारे वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराइनि। लाड़काणो सां तालुक़ रखंदड़ शहीद DSP अब्दुल मालिक भुट्टो जे भाउ अब्दुल वारिस भुट्टो ये सवाल उथारिया आहिनि ऐं संगीन इल्ज़ाम बि हया। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था लाड़काणो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर नादिर अबड़ो खां। नादिर, वधीक आगाह कजो, अवां जी ॻाल्हि ॿोल थी आहे शहीद DSP जे भाउ सां। जिले घोटकी में रावती के कच्चे जी नादिर जी अमीर बड़ी अग जिले घोटकी में रावती के कच्चे वाले इलाके में लाड़काणे वासी DSP ओबाड़ो अब्दुल मालिक भुट्टो के धाड़ेलन पारा हमलो करे शहीद कर छो, जैंजो सॾो जो है लाड़काणे शहर के लाहौरी बाला में संदसि राजगाह ते विछायो वियो। उन मौके ते जो है शहीद DSP के भा अब्दुल मालिक भुट्टो जो भा है एडवोकेट अब्दुल वारिस भुट्टो और संदसि जो पुट है अब्दुल बासित भुट्टो उन ख़ुसूसी तौर ते टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुक़ाबले जी जेका आहे शफ़ाफ़ जेका आहे सीनियर ऑफिसरनि खां जेका आहे इंक्वायरी कराए ऐं पुलिस अंदरि जेके कार्य रिढूं आहिनि उन्हनि खे ज़ाहिर करे शहीदनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ हुन इहो बि चयो त केतिरा ई कलाक जेको आहे सो उन्हनि जो मुक़ाबिलो हलंदड़ो, पर जेके उन्हनि सां गॾु जेके पुलिस मोबाइलूं उहे जेको आहे सो उहो उतां हली वयूं, उन्हनि खे छॾे जेके केतिरा ई कलाक जेको आहे सो उहो उते मोबाइलूं जेके आहिनि उहे कोन पहुतियूं, जंहिं सबबु जेको आहे सो धाड़ेलन जेको आहे वॾे तादाद में अची जेको आहे उन्हनि खे हमलो करे जेको आहे DSP समेत जेको आहे सो 5 पुलिस अमलदारनि खे जेको आहे शहीद करे छॾियो आहे। हिननि जेको आहे वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध जेको आहे गुलाम नबी मेमण खे उनखे अपील कई आहे त इन जी अहिड़े मामले जी इंक्वायरी कराए शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं शहीदनि जे खून सां जेको आहे इंसाफ़ कयो वञे। जी अमीर। नादिर, तव्हां सां गॾु मौजूद रहो। नादिर अबड़ो सां शहीद DSP अब्दुल मालिक भुट्टो जे भाउ अब्दुल वारिस ॻाल्हि ॿोल कई आहे, पिया नाज़रीन खे ॾेखारियो। एक्चुअली त ही वॾे भाउ जी ड्यूटी हुई हिकिड़ी, असांखे तक़रीबन इन्हनि शयुनि खां अनअवेयर रखंदो हुयो। मथां असां टेंशन में अची वञूं या ॿार थोरा जेका टेंशन में अची वञनि। हिते इन खां अॻु में जेकी हिन जी पोस्टिंग हुई खानपुर महर, उते बि तेगान वग़ैरह जो वॾो सिलसिलो हुयो। उते माशाअल्लाह हिन ते एतिरो पंहिंजे बाला अफ़सरान जो फ़ैथ हुयो जो उन्हनि खे पाण जेको आहे इहा पोज़ीशन ॾिनऊं, उन्हनि खे एडिशनल चार्जिस बि ॾेई करे ऐं तेगानी वारो इलाइक़ो माशाअल्लाह उन स्वीप कयो। उन खां बाद में हीअ ऑफिशियली जॾहिं प्रमोट थियो उन खां बाद में असांजो तनवीर अहमद जेको तनवीर साहब जन आहिनि उहे जॾहिं उते ट्रांसफ़र पोस्टेड थी विया त उते बि माहौल खे बहितर करिणो आहिनि त उनखे पंहिंजे जेका सुठनि ऐं बहितरीन ऑफिसरनि जी ज़रूरत पवंदी आहे। एज़ अ सबऑर्डिनेटर अदा अब्दुल मालिक खे उहे पाण सां जेको उन्हनि जेको जॉइन करायो ऐं उन्हनि खे टास्क ॾेई छॾियो। हू जेके उते विया आहिनि ऐं उते असांखे इहा ख़बर पई आहे त 3 ॾींहंनि खां उहे उते मौजूदु हुआ कच्चे में। उन्हनि सां गॾु पुलिस जा काफ़ी अटाला बि हुया ऐं इहा ख़बर न आहे त उन्हनि जो बैकअप काॾे हुयो, उन्हनि जा उहे अटाला काॾे हलिया हुया। सिर्फ़ु 5 जेके असांजा ऑफिसर जेके उहे शहीद कीअं थी विया, इन में असांखे बि जेका शकूक आहिनि। छो जो मां बींग एज़ एन एडवोकेट मां पंहिंजी गवर्नमेंट ऑफ सिंध खां पंहिंजे पुलिस अथॉरिटीज़ खां इहो मां सवाल थो कयां हिकिड़े ब्रदर जी हैसियत सां। असांजे वॾे भाउ खे शहादत जो लक़ब मिलियो आहे, असांखे फ़ख़ुरु आहे त हू पंहिंजे जेको आहे सिंध वासियुनि जे लाइ, पंहिंजे सिंध जे अमन अमान जे लाइ उन पंहिंजी जेका शहादत पाणी आहे ऐं उहा अलाह जे तरफ़ां आहे। पर धोखो हूंदो आहे, धोखे जी सज़ा हूंदी आहे। असांखे पहिरियों त जेको माना हिते जेकी डिपार्टमेंट जो कमु हूंदो आहे, शहादत फ़ख़ुरु आहे त डिपार्टमेंट जो कमु हूंदो आहे त उहो असांखे इंफॉर्म करनि, अवेयर करनि। हीअ असांखे ॿियनि दोस्तनि जेके पनवाकिल जा घोटकी जा उनजा दोस्त हुया, उहे रिसोर्सिस जेके आहिनि अनऑफिशियली उन्हनि असांखे ॿुधायो आहे त तव्हांजे भाउ सां हीउ वाक़ियो थी चुको आहे। असां जॾहिं उन्हनि खां डेड बॉडी जे लाइ पुछियो आहे त हुननि चयो आहे त उहो जेको आहे धाड़ेलनि जे कब्ज़े में। असां जॾहिं हितां पाण हुते विया आहियूं ऐं हुते 6 बजे सुबुह जो जेको आहे बबरलो जो जेको आहे सिविल हॉस्पिटल में उहे डेड बॉडियूं आहियूं, तॾहिं असांखे हुते ख़बर पई आहे उनजी प्रॉपर्टी वग़ैरह सभु जेके धाड़ेलनि वटि ऐं धाड़ेल उन्हनि सां तावन में हुया ऐं धाड़ेलनि उन्हनि खे ट्रैप कयो आहे। ट्रैप कराइण वारा उनजा पंहिंजा आहिनि। जेसिताईं पीरनि मीरनि खे घरो न लॻंदी तेसिताईं एॾा वॾा नुक़सान न थींदा। हिते इहो
नुक़सानु थियल आहे असांजो, धोखो ॾिनो वियो आहे असांखे। असां जेको पाण अंदाज़ो हुयो आहे त ख़ैरपुर ज़िले में तमामु घणो टाइम ॾिनो अथई। जेकॾहिं वरी असां माज़ी में हलिया वेंदासीं त पनवाकल में एज ए SHO बि घणो टाइम रहियो आहे, 3.5 साल एज ए एडिशनल चार्ज जेको आहे DSP बि रहियो आहे। हेॾो वॾो सान्य थियो आहे त इन में IG सिंध या जेको DIG सखर आहे उन कहिड़ा जेके इक़दामात आहिनि या क़दम आहिनि, इक़दामात जेके बि अथनि उन्हनि खां असां अवेयर आहियूं। बाक़ी कल्ह जॾहिं असां हुते वियासीं पुलिस कस्टडी में असांजे ब्रदर जो डेड बॉडी हुयो, उन्हनि चयो त असां हिननि खे पंहिंजो शान मान सां गुस्ल ॾियाराईंदासीं, हिननि जो जेको आहे जनाज़ नमाज़ पढ़ाईंदासीं, हिननि जो असां सलामी पेश कंदासीं। उन खां पोइ वारस उन्हनि खे बिल्कुलु वठी वञी सघनि था। पोइ उते जेकॾहिं असां जेको आहे कंहिंखां सवाल करण जी कईसीं, इंट्रोडक्शन करायोसीं, उन्हनि इहो ई चयो त बाबा तव्हां सां पर्सनली मुलाक़ात कंदासीं। इंतज़ार में आहियूं जॾहिं अचनि, इंक्वायरी कई वञे, इंक्वायरी कंडक्ट कई वञे। इंक्वायरी ऑफिशियल हुजे, किन सीनियर ऐं सिंसियर ऑफिसर्स ते जेको आहे उहो कमेटी ठाही वञे ऐं जेके कारूं रिढियूं जेको पुलिस डिपार्टमेंट में आहिनि उन्हनि खे जेको आहे ज़ाहिर कयो। छो जो मां पर्सनली मां दावा सां थो चवां, मां जेको आहे एडवोकेट हाई कोर्ट आहियां, मुंहिंजो वालिद साहब एडवोकेट हुयो ऐं मां ॼाणियां थो त इन डिपार्टमेंट में इहे ई चोर धाड़ेल अॼुकल्ह जेका पोजीशन संभाली वेठा आहिनि, वॾा ॾोह इहे ई था कराइनि। जॾहिं तव्हां सिंध पुलिस सर को मज़ाक न आहे, हिकिड़ो वॾो इदारो आहे जंहिं ते असां पूरो अवाम डिपेंड था कयूं, ग़रीब अमीर सभु डिपेंड था करनि। छो एॾो मोकिलियो वियो उन्हनि खे वक़्त ते ACP छा APC जेको आहे न, उन्हनि जे हवाले सां जॾहिं जेको आहे पुलिस ऑफिसर पाण फ़ोन करे असांखे इहा ख़बर पई आहे त हू कॉन्टेक्ट में रहियो आहे हेडक्वार्टर वारनि सां, अब्दुल मालिक भुट्टो कॉन्टेक्ट में रहियो आहे कंटिन्यू। सुबुह खां वठी चवंदा त हू जेके धाड़ेल उन्हनि खे विहारियूं वेठा त असां तव्हांखे 3 मगवी ॾियूं था, जेकी असांखे इंफॉर्मेशन मिली आहे। उन खां बाद में उहो 3 जेको मगवी ॾियूं था कंदे कंदे सिजु लाहे छॾियूं। सिजु जीअं लथो आहे त हुननि खे चयूं त हाणे जेको आहे माण्हू कोन्हनि, माण्हू कुझु परे निकिरी विया आहिनि, जॾहिं वापसी करनि त तव्हां जेको आहे कीअं उन्हनि खे जेको आहे तव्हां प्रोटोकॉल नथा ॾियो या ॿिए पुलिस अटाला नथा ॾियो ऐं तव्हां जेको आहे उन्हनि खे अकेलो छॾे करे 5 ॼणनि खे शहीद थियण जे लाइ तव्हां पोइतों जेको मोटी आया आहियो, इहो त ग़लति ॻाल्हि आहे न सर। शहीद DSP अब्दुल मालिक भुट्टो जे भाउ अब्दुल वारिस जी टाइम न्यूज़ जी रिपोर्टर नादिर अबड़ो सां कयल ॻाल्हि ॿोल, जंहिंमें उन केतिरा ई संगीन इल्ज़ाम लॻाया ऐं उन बुनियादी सवाल इहो रखियो आहे त जॾहिं कचे जे इलाइक़े में ख़तरनाक धाड़ेलनि ख़िलाफ़ पुलिस ऑपरेशन जे लाइ वई त पुलिस ऑफिसर्स खे कंहिं क़िस्म जो को बैकअप छो न ॾिनो वियो, पुलिस अहलकारनि खे उते घुराए ट्रैप कयो वियो ऐं पुलिस ऑफिसर्स ऐं जवाननि खे ट्रैप कराइण में बि पुलिस वारा ही मुलविस हुआ। पुलिस में कारनि रिढुनि ते उन्हनि इल्ज़ाम हया आहिनि। इन जा ई वधीक तफ़सील मालूम कयूं था असां सां गॾु अॾहरकी मां आज़म सुरियाणी बि मौजूदु आहिनि। आज़म, आगाह कजो, घोटकी जे कचे वारे इलाइक़े में थींदड़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऑपरेशन्स, इन में हमेशह घोटकी पुलिस खे ई शहादतूं मिलियूं आहिनि, जानी नुक़सान पुलिस जो ई ज़्यादातर थियो आहे। ही जेको मुक़ाबलो थियो इन में हाणे वारिस इहे सवाल उथारनि पिया DSP अब्दुल मालिक भुट्टो जा त जेके पुलिस ऑफिसर्स उते विया 8 कलाकनि ताईं हू इन इलाइक़े में फाथल हुआ, राब्तो हुयो पुलिस वारनि सां उन्हनि जो, पर पुलिस जी वधीक नफ़री उन इलाइक़े में न वई। जी अमीर, बिल्कुलु रावती वारो कचो जेको आहे सदाई नोगोज़ एरिया बणियल रहे थो। जेके रावतीअ जा धाड़ेल आहिनि उन्हनि वटि जदीद क़िस्म जा जेके हथियार आहिनि, एंटी एयरक्राफ्ट, दहशतगी ऐं लांचर जहिड़ा हथियार, उन्हनि खां वधीक हथियार जेके आहिनि उन्हनि वटि असलो बि मौजूदु रहे थो। इहा पुलिस बख़ूबी हिन सॼे मामले खां वाक़िफ़ हूंदी आहे। जॾहिं बि न रावती वारे कचे में पुलिस ऑपरेशन कयो आहे त पुलिस खे नाकामी नसीब थी आहे। माज़ीअ में बि हिते 3 SHOs हिन रावती वारे कचे में जॾहिं पुलिस धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो आहे त पंहिंजा जवान ई शहीद थिया आहिनि। माज़ीअ में बि 3 SHOs हसन कोलाची, ग़ुलाम नबी महर ऐं हिकु हनीफ़ मंगरियो शहीद थी विया आहिनि ऐं उन खां अलावा केतिरा ई पुलिस एहलकार मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शहीद थींदा रहनि था। अब्दुल मालिक भुट्टो जेको DSP आहे, जेको 2 ॾींहं अॻु हिन वाक़े में 5 एहलकारनि समेत जेको शहीद थी वियो आहे, उनजे भाउ जेके सवाल उथारिया आहिनि, इहे सवाल हिते हर माण्हू उथारे रहियो आहे त जॾहिं हिकु तरफ़ त जॾहिं बदनाम धाड़ेल जेको रिटायर धाड़ेल जंहिंखे चयो वञे थो सुल्टू शर, जंहिंजे लाइ ज़रियनि जो इहो चवणो हो त उनखे बि पुलिस धोखे सां घुराए मारियो हो। उन खां पोइ पुलिस ऐं ॾोयारनि विच में जेका मथो मथे ते यारी हुई, उन खां पोइ पुलिस ऐं ॾोयारनि जी जेका यारी हुई उहा टुटी वई। जॾहिं ही 2 ॾींहं अॻु में उबावड़ो खां 1 हफ़्तो अॻु अगवा थियल जेके मुगवी आहिनि उन्हनि जी बाजाबी जे लाइ सुनानी शरनि जी वांड सॾबी आहे। उते जॾहिं पुलिस रेड कयो त ॿुधायो इहो पियो वञे, हिन वाक़े जो पस मंज़र इहो आहे त इहो हिन वक़्तु इहो मालूम थियो आहे त
पुलिस मोबाइलनि में न पर APC चैन में वियल हूं जेके सिंगल चादर वारियूं APC चैन जॾहिं बि उते वेंदियूं आहिनि त उनखे एंटी एयरक्राफ्ट जेको उन वटि हथियार आहे उन्हनि खे टोड़े करे नुक़सान कंदी आहे, पर डबल चादर वारी APC चैन में चढ़ी करे 12 खां 14 ज़िले जा SHOs आहिनि, जिन में 2 DSP आहिनि ऐं ॿिया पुलिस एहलकार सवार हुआ। 3 APC चैनूं हुयूं जन सुञाणी शहरनि जे वांड जे घरनि में वञी करे उते हो कैंप कायम करे वरिती। मुगविन जी बाज़ियाबी जे लाइ ही बदनाम धाड़ियल राहिब शहर जा चाचनि जा घर हुआ जिते पुलिस कैंप कायम करे वरिती। हिकु हफ़्तो अॻु में इन साॻे ई धाड़ियल राहिब शहर SSP तनवीर तुनियो खे ललकार वारी धमकियूं ॾिनियूं ऐं गारगंद वारी वीडियोज़ बि वायरल थियूं त तव्हांजी जेकॾहिं पुलिस कचे में बंद खां हेठि लथी त सही सलामत वापसि न वरंदी। पर तंहिं हूंदे बि SSP घोटकी तरफ़ां जेका इहो ऑपरेशन करायो पियो वञे 3 APCयूं चैन हुयूं त इहे जेके हिते बि आम माण्हू इहे सवाल कनि था त जेके 5 एहलकार जिन में DSP आहे, 2 SHOs आहिनि ऐं 2 एहलकार आहिनि, इहे कीअं शहीद थिया जॾहिं 3 APC चैन बि उन्हनि सां गॾु हुयूं ऐं उन ऑपरेशन दौरान उन्हनि पंहिंजे साथी शहीद एहलकारनि जा लाश बि न खया जेके 3 APC चैनाऊं, जंहिंमें राउती जो SHO गुलाम अली बिरोही ॿुधायो पियो वञे। उनजो चवणु आहे त गुलाम अली बिरोही बि ज़ख़्मी आहे, उहो APC चैन में चढ़ी करे अची सघे थो, पर पंहिंजे साथियुनि जा जेके लाश आहिनि उहे बि वाक़े वारे हंधि न खया आहिनि। हर माण्हू जीअं अॼु अब्दुल मालिक भुट्टो जे भाउ सवाल उथारियो आहे त हर माण्हू इहो ई सवाल उथारे रहियो आहे त आख़िर उन जा साथियुनि जा जेके लाश आहिनि उन्हनि छो न कया। सितम ज़रीफ़ ई त अमीर इहा आहे त जेको ज़ख़्मी एहलकार आहे सलीम चाचड़, उन्हनि जे वारनि खां उहे गेलनि था, उन दौरान बाद में उहो शहीद थी वियो आहे। वारनि खां ॾोयारी गेले करे उन खां पुछनि था त हाणे तोखे अचनि ऐं पंहिंजा खणी वञनि, छा तूं पाणी पीअंदे? वॾी उन्हनि लाशनि जी तज़रील कई वई आहे। ज़ाहिर आहे शहीदनि जे वारसनि उहा तज़रील बि ॾिठी हूंदी त एतिरा जेके धाड़ियल हुआ जॾहिं 3 APCयूं मौजूदु हुयूं त इहे जेके धाड़ियल आहिनि उहे लाश पंहिंजे कब्ज़े में उन्हनि कीअं वरिता। अमीर तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त माज़ीअ में बि धाड़ियलनि ऐं पुलिस विच में यारी रही आहे, दोस्ती रही आहे। कुझु अर्सो अॻु में हितां जे हिकिड़ो सब इंस्पेक्टर आहे, उन जूं धाड़ियलनि सां जॾहिं तस्वीरूं वायरल थियूं त SSP तनवीर तुनियो उनखे नौकरीअ तां बरतरफ़ करे छॾियो हो, पर सचखर जो जेको DIG आहे जावेद जिसकानी साहब बग़ैर कंहिं तफ़्शीश करण जे ॿीहर उन्ही खे सब इंस्पेक्टर खे बहाल करे। पर IG सिंध खां जॾहिं अॼु इहो सवाल कयो वियो हिते मीरपुर माचेलो में त टाइम न्यूज़ खे हुन ॿुधायो त उन सब इंस्पेक्टर खे जेको धाड़ियलनि सां बिट बणियल आहे, जंहिंजूं बदनाम धाड़ियल राहिब शहर सां तस्वीरूं वायरल थियूं, उन ॿुधायो त असां उनखे ॿीहर नौकरी तां बरतरफ़ करे छॾियो आहे। पर हिते हर आम माण्हू हज़ारे सवाल जनम वठी रहिया आहिनि त जॾहिं धाड़ियलनि एतिरियूं सारियूं आज़म थोरो इहो बि ॿुधाइजो त अॼु IG सिंध तरफ़ां बि SSP तनवीर तुनियो सां गॾु मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा कया विया, वारसनि सां ताज़ियत कई वई, पोइ सखर में हिकिड़ो इजलास बि थियो। घोटकी में मौजूदु सहाफ़ियुनि छा इहो सवाल उथारियो त जॾहिं तनवीर तुनियो SSP घोटकी खे बि धमकियूं ॾिनियूं वयूं धाड़ियलनि तरफ़ां ऐं धाड़ियलनि तरफ़ां इहो चई करे पुलिस खे घुरायो वियो त तव्हांखे 3 मुख़वी हवाले कयूं था, त इन दौरान को बैकअप छो न रखियो वियो? सवाल वरी बि उहो ई पैदा थो थिए जेको मीडिया बि उथारींदी रही ऐं शहीद DSP अब्दुल मालिक भुट्टो जा वारिस उनजो भाउ बि हाणे उथारे पियो त जॾहिं पुलिस खे कचे जे तरफ़ रवानो कयो वियो 3 APCs में ऐं 8 कलाकनि ताईं उन्हनि जे वापसि न अचण खां पोइ पुलिस जी इज़ाफ़ी नफ़री छो न बैकअप तौर उते रखी वई हुई? त मतिलबु किथे न किथे नाक़िस इन में हिकमत अमली हुई पुलिस जी। जी अमीर, बिल्कुलु IG सिंध खां इहे बि सवाल कया विया त छा का नाक़िस हिकमत अमली त न हुई जंहिंजे करे हीउ हेॾो वॾो सान्यो पेश आयो आहे। पर IG चयो त ही नाक़िस हिकमत अमली कोन हुई, उन्हनि धाड़ियलनि वटि जदीद हथियार हुआ जन ही असांजा जेके जवान आहिनि उहे शहीद करे छॾिया आहिनि। पर अमीर SSP तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां तनवीर तुनियो 4 महीना अॻु में जॾहिं हिते तैनात घोटकी ज़िले में थियो त उन वक़्तु ई धाड़ियलनि लाइ उन चैलेंज बणिजी हिते हिन ज़िले घोटकी में आयो, छो त रौंती वारो कचो जेको माज़ी में आहे उहो धाड़ियलनि जी आमाज़गाह तौरु सुञातो वञे थो। हिते धाड़ियलनि वटि एतिरा जदीद हथियार आहिनि जो शायदि अहिड़ा हथियार सिंध पुलिस वटि बि न हुजनि था। SSP तनवीर तुनियो खे जॾहिं धाड़ियलनि पारां सुल्टू शर जे मारिजी वञण खां पोइ जॾहिं पुलिस ऐं ॾोयारनि जी यारी जेका हुई उहा टुटी वई, उन खां पोइ मुसलसिल SSP तनवीर तुनियो खे धमकियूं मिली रहियूं हुयूं। SSP तनवीर तुनियो पारां इज़ाफ़ी नफ़री
रौती वारे कचे वारे बंद ते त मुकुर कई त जीअं धाड़ेल सुल्तूशर जे पलांद जे लाइ ॾोयारी न अचनि, पर हर आम माण्हू हिन वक़्तु इहो ई चई रहियो आहे त उहे जेके कचे वारा धाड़ेल हुआ पके में अची करे पलांद त न करे सघिया, पर पुलिस पाण वञी करे हुननि खे जेको आहे पलांद ॾेई आई आहे। अॼु बि IG सिंध खां इहो सवाल कयो वियो त कुझु पुलिस एहलकार जेके ॾोयारनि सां मुलविस आहिनि, छा उन्हनि ख़िलाफ़ कहिड़ी तव्हां कार्रवाई कंदव? IG सिंध बि इहो ई जवाबु ॾिनो त जेके बि पुलिस एहलकार उन्हनि धाड़ेलनि सां ॾोयारनि सां इन्हनि सरगर्मियुनि में मुलविस हूंदा उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾींदासीं। डिपार्टमेंटल उन्हनि जे लाइ जेका आहे सज़ा मुक़ररु हूंदी आहे। जी अमीर।